एहसासन जे उजरे जहान में सार जा सगा सोरींदे मिठी मां रबरीनो सांद लिखे थो। सर निसरण जी नखरीली मुंद चंद लम्हनि ते पहुती आहे। उतर जी ओत में चारे चुनी पोत में रहण वारियूं रातियूं ऐं फोगन जी ख़ुशबू सां वासिल थदड़ियूं हवाऊं खुली मलीर जी मिट्टी खे मुश्क जियां महकाए रहियूं आहिनि ऐं आदेसियुनि जूं आरामगाहूं विराग जी विरूह में वञाइजी वियल पलनि ते नोहा लिखी रहियूं आहिनि। पिरह जे पुलारनि में माग फुड़नि जॾहिं बि अक जे पुड़नि खे पुसायो आहे त हिन मुंद जे मंडल में मंडिजी वियल धनारनि जे लठियुनि बि गौच कढिया आहिनि। पिरींजे पसण जूं उमेदूं कुल्हे जे काभे में विझी घुमंदड़ अखियूं बि सर लोहिड़ा गभिया कसर निसिया जी वार्ता वराए रहियूं आहिनि। आस निरास जा कारीहर लताड़ींदड़ पेरनि में वक़्तु केॾा बि ॾावण विझे पर दिलबर जी दीद सां ईद कंदड़ अखियूं तसियारे माल जियां दुनिया जूं हड़ई पाबंदियूं टोड़े उमास जी अवाड़ी में निड़ीअ ज़रूर थधीअ करियो वञनि। हिन मुंद जा चुरपण बि अरपण बिना कॾहिं बि नाहिन रहंदा। जॾहिं उतर ओत ॾींदो आहे ऐं राति जो अकेला वजूद कंहिं यादि ते आह भरींदा आहिनि। सियारे में रुगो माण्हुनि जा जज़्बा नाहिनि ठरंदा पर उहे वजूद बि ठरी बर्फ़ थी वेंदा आहिनि जिन वटि न त अझो हूंदो आहे न पाइण लाइ को गभो। उन जे दर्द खे भला केरु थो महसूसु करे सघे जंहिंजे लाइ भिटाई चयो आहे उतर ॾिनी ओत न मूं सवड़ न घबरो चारे चुनी पोत मूं रेड़ींदे राति वई।